नासिब रियालो वेझो ओलरा ऐं जतोई धुरियुनि में थियल झेड़े में वधीक हिकु ॼणो मारिजी वियो आहे। चइनि बाद अॼु थियल झेड़े में मक़तूलनि जो अंग चार थी वियो आहे। तफ़सील मालूम था ज़फ़र बलोच खां। ज़फ़र, छा तफ़सील आहे वधीक? जी पिरालो भरिसां उलरा जागीर जे कचे वारे इलाइक़े में उलरा ऐं जतोई बिरादरी ॿिनि धुरनि में हलंदड़ खूनी सगावती तकरार सां जेको ॿीहर तेज़ थी वियो आहे, जंहिंमें उलरा ऐं जतोई बिरादरी जे हथियारबंदनि सिंधू कचे वारे इलाइक़े सिंधू दरिया वटि हिक ॿिए मथां चिटी फायरिंग करे ॾिनी आहे। ॼाणायल धुरनि में थियल चिटी फायरिंग में गोलियूं लॻण करे उलरा धुर ॾांहुं टे ॼणा जंहिंमें माजिद पुट अली बख्श उलरो, गुलण पुट पंहिंजो उलरो ऐं धणी बख्श उलरो जेके मौक़े ते मारिजी विया आहिनि। जॾहिं त जवाबी फायरिंग में जतोई बिरादरी ॾांहुं गोलियूं लॻण करे हिकु ॼणो मोहम्मद आज़म पुट इलाही बख्श जतोई जेको मारिजी वियो आहे। होॾां SSP खैरपुर वाक़े वारे हंधि फायरिंग वारे हंधि पहुची जेको आहे पिणु दावा कई आहे त पुलिस जी जवाबी फायरिंग में जेके आहे जतोई बिरादरी जो जेको आज़म जतोई उहो मारिजी वियो आहे। जी ज़फ़र, महिरबानी।